वाक़िया कर रहिया आहियूं त वफ़ाक़ी आईनी अदालत इस्लामाबाद तरफ़ां कारून जी कटाई बाबति केस जी ॿुधणी अणॼातल मुदे ताईं मुलतवी करे छॾी आहे। वफ़ाक़ी आईनी अदालत में कारून जर केस जी ॿुधणी सिंध सरकार जी दरख़्वास्त मुलतवी कई वई। सिंध हुकूमत जे नुमाइंदे जी दरख़्वास्त कई त वकील सलाउद्दीन वकालतनामो वापसि वरितो आहे। नओं वकील मुक़ररु करण लाइ वक़्तु ॾिनो वञे। हीअ अहम ख़बर आहे जेका अव्हां सां शेयर करे रहिया आहियूं त वफ़ाक़ी आईनी अदालत इस्लामाबाद तरफ़ां कारून जर जी कटाई बाबति केस जी ॿुधणी अणॼातल मुदे ताईं मुलतवी करे छॾी आहे। वफ़ाक़ी आईनी अदालत में कारून जर केस जी ॿुधणी सिंध सरकार जी दरख़्वास्त ते मुलतवी कई वई। सिंध हुकूमत जे नुमाइंदे जी दरख़्वास्त कई त वकील सलाउद्दीन वकालतनामो वापसि वरितो आहे। नओं वकील मुक़ररु करण लाइ वक़्तु ॾिनो वञे। हीअ अहम ख़बर आहे जेका अव्हां सां शेयर करे रहिया आहियूं त वफ़ाक़ी आईनी अदालत इस्लामाबाद तरफ़ां कारून जर जी कटाई बाबति केस जी ॿुधणी अणॼातल मुदे ताईं मुलतवी करे छॾी। वधिक तफ़सील मालूम कंदासीं। टेलीलाइन ते मौजूदु आहे इस्लामाबाद खां सिंध टीवी न्यूज़ जो ब्यूरो चीफ नज़ीर चारण जी। नज़ीर, कारून जी कटाई बाबति केस जी ॿुधणी अणॼातल मुदे ताईं जेका आहे मुलतवी थी वई आहे। वधीक तफ़सील वारा आगाह कजो। जी बिल्कुल, वफ़ाक़ी आईनी अदालत तरफ़ां अॼु इस्लामाबाद जे आईनी अदालत में ख़ासि तौर ते सिंध में जेकी कारून कटाई जे हवाले सां जेकी केस थी उनजी ॿुधणी थी ऐं अॼु आईनी अदालत जे सरबराह जस्टिस अमीन जी सरबराही में फ़ैसली बेंच कारून कटाई ख़िलाफ़ दाख़िल दरख़्वास्त ते ॿुधणी कई, जंहिं ते एडवोकेट ऑफ रिकॉर्ड अदालत खे हिन ॻाल्हि खां इस्तदा ॾिनी त सिंध हुकूमत जो जेको वकील सलाउद्दीन पवर हो उहो जेको आहे पंहिंजे केस तां हथु खणी वियो आहे। जंहिं करे असां अदालत खे इस्तदा कयूं था त इन केस जे हवाले सां ॿियो वकील मुक़ररु करण ताईं जेको आहे सो असांखे मोहलत ॾिनी वञे। जंहिं ते अदालत तरफ़ां हुन ॿुधणी दौरान मुनवर जे वकील आसिफ तालपुर बि अदालत खे हिन ॻाल्हि खां आगाही ॾिनी त जेको आहे असांखे बि हिन केस जे हवाले सां तयारी करणी आहे ऐं जेसिताईं सिंध हुकूमत पंहिंजो वकील मुक़ररु नथी करे तेसि ताईं जेको आहे सो असांखे बि जेको आहे मोहलत ॾिनी वञे। जंहिं ते जस्टिस अमीन ऐं जेको आईनी बेंच जे अदालत जो सरबराह आहे उन नओं वकील मुक़ररु करण ताईं केस जी जेकी ॿुधणी आहे उहा मुलतवी करे छॾी। ठीकु आहे नज़ीर, तफ़सील लाइ वॾी महिरबानी।